मेंबर महज़ फ़तेह मोहम्मद लखण। दोस्तों, ॻाल्हि इहा आहे त तव्हां ई माण्हुनि असांखे सिलेक्ट कयो, मुख़्तलिफ़ क़ौमां आयूं वेठियूं आहिनि। असां तव्हांजा फार्म भरिया हुयासीं, जेकी पहिरीं बजट थी असांखे मिलियो बि कुझु कोन। हाणे हे ॿी बजट थी, उहा असांखे ही मिली आहे। 3 पास कराए विया आहिनि, अञा उहा बि कोन मिली आहे। असांजो इहो असूल रहियो आहे त बाबा जेकी शइ मिले पंहिंजी यूसी में बि रहिजे ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में बि रहिजे। असां वटि ॿी का अहिड़ी असांखे उन्हनि कोन ॾिनी आहे का शइ, बाबा रोड हुजे, रस्तो हुजे। कल्ह असांखे कुझु सोलर प्लेट, कुझु पखा मिलिया आहिनि। इन हवाले सां फार्म भरे मोकिलियासीं, उन ते टिक थियल आहिनि। जेकी जेकी शइ जंहिंजे नाले सां आई आहे, असां उन क़ौम खे घुरायो आहे, उन्हनि जे हवाले कंदासीं। छा छा आहे हिन में जेको तव्हां सर, असांखे जेकी शइ मिली आहे उहा सोलर प्लेट आहे ऐं पखा आहे। तक़रीबन सर चौथों साल आहे माना तव्हांजी इलेक्शन खां। जी सर, बिल्कुलु। साल में शायदि बजट तव्हांजी थींदी आहे। साल में बजट थींदी आहे। काई जेका अॼु बजट जेका तक़सीम कंदो सर, असां हे ॿी बजट तक़सीम कंदासीं, जेकी गुज़री चुकी हुई उहा असांखे कल्ह मिली आहे। अच्छा, गुज़री चुकी आहे जेकी पहिरीं, उनखां पहिरियां वेंदव थी आहे उहा हिकिड़ी थी, जेकी उहा उन में असांखे कुझु बि कोन मिलियो। हिकिड़ी मिस थी वई, मिस थी वई उहा। असांखे कुझु बि कोन मिलियो ऐं असां एहतिजाज बि कयो हुते। असां एहतिजाज बि कयोसीं ऐं असांजी तव्हां सहाफ़ी पल पल जी रिपोर्ट लहंदा आहियो ऐं असां उन में बाक़ाइदे सां वाज़े चयोसीं असां त बाबा ही 3 बजट गुज़री वेंदी आहे, जेके हाणे 3 पास करायूं। असांखे हिकिड़ी सिर छा आहे, हिकिड़ो पखो बि असांखे तव्हां न ॾिनो आहे। असां सां ज़्यादती छो आहे? पोइ उहा 3 बजट अञा हलाई कोन अथनि, जे हलाए छॾी अथनि त असांखे कुझु बि न मिलियो आहे। हे ॿी बजट जेकी गुज़री आहे उन जी असांखे ॾिना अथनि, उहे जेके असां फार्म 2024 वारी आहे। जी सर, 25 जी न मिली आहे। 25 जी न मिली आहे असांखे। उहा असांखे जीअं फार्म मिलिया आहिनि, जमा करायासीं, कल्ह असांखे उहा रिसीव थी आहे। असां राति जंहिंजा फार्म भरियल हुया सभिनी खे असां घुराए करे अॼु असां उहा तक़सीम कंदासीं। केतिरा फार्म? तक़रीबन से असांजा फार्म हुया, मुंहिंजे ख्याल में 70 फार्म हुयो। उन मां कुझु फार्म मिस थी विया आहिनि ऐं 64 फार्म असांखे मिलियो आहे। 64 फार्म? जी सर। 70 मंझां उहे असां अॼु हलाईंदासीं। जेके जेके असां ॾींदासीं, तव्हां साफ़ी हज़रात बीठा हो, भले हुन को नालो पुछंदा वञो, क़ौम पुछंदा वञो। असां मुख़्तलिफ़ क़ौमनि में विरायूं था पिया। जेकी शइ मिली आहे असां उहा पंहिंजी यूसी जे हवाले कयूं था पिया। अॼु कहिड़ी कहिड़ी शइ तव्हां ॾींदो? सर, असां सोलर प्लेट ऐं पखो असां ॾींदासीं। सोलर पखो गॾु या जुदा जुदा? न, जंहिंजो सोलर कंहिंखे पखो, कंहिंखे सोलर, कंहिंखे पखो। जहिड़े हिसाब सां भरियल हुया उहे असां भरे मोकिलिया आहिनि। स्टील लाइट असांजी भरियल हुई, लेकिन उहा असांखे मिली कोन्हे। इहे 2 आइटम असांखे मिलिया आहिनि, उहे असां आइटम में रहींदासीं।